अस्सलाम वालेकुम हक मौजूद GSN जी लतीफ़ लतीफ़ियात पारां हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजो पंहिंजो लतीफ़ी साथी मेहराब लतीफ़ी हाज़ुर आहे। सभ खां पहिरियां ईंदासीं ईंदड़ हफ़्ते जे लफ़्ज़ ते। ईंदड़ हफ़्ते लाइ असांजो लफ़्ज़ आहे चावत। चेलफ चा वाव ज़बर व ते ज़ेरे ते चावत। दोस्तों इन लफ़्ज़ ते मुश्तमिल को बि बैत या वाई खणी उन जी माना लिखण लाज़मी आहे ऐं पंहिंजे मर्ज़ी सां तव्हां उन बैत जी सिटवार सम्झाणी ऐं तशरीह बि लिखी सघो था। तव्हां पंहिंजा जवाब टेक्स्ट मैसेजिस जे वसीले, मैसेंजर मैसेजिस जे वसीले, कमेंट्स जे वसीले, व्हाट्सएप मैसेजिस जे वसीले, व्हाट्सएप वॉइस मैसेजिस जे वसीले या तव्हां पंहिंजा जवाब कॉल ते बि ॾेई सघो था। तव्हांजा सभु जवाब ईंदड़ हफ़्ते पोस्ट में शामिल कया वेंदा। दोस्तों लोचीन से लहन में हाणे ईंदासीं गुज़िरियल हफ़्ते जे लफ़्ज़ ते। गुज़िरियल हफ़्ते लोचीन से लहन लाइ असांजो लफ़्ज़ हो कुपेरिय। काफ़ पेशो को पये पे रये ज़ेरे री अलफ हमज़ा दौरा कुपेरिय। कुपेरिय सां मंसूब शाह जो रिसालो मां बैत पढ़ंदासीं। सुरखाहोड़ी में शाह साईं फरमाए थो त कुपेरिय में पेर कहीं पातो पेरिए। कुपेरिय में पेर कहीं पातो पेरिए किथे लिखियल आहे त कुपेरिय में पेर किनी पातो पेरिए। जेकी मुंझण माण्हूअ सजण त्याई सेर। ऐं किथे लिखियल आहे त जियां मुंझण माण्हूअ सजण तिहाई सेर। उन भूए संदो भेर कोड़ेन मां को लहे। किथे लिखियल आहे त उन भूए संदो भेर कोड़ेन मंझां को लहे। मुख़्तलिफ़ पढ़णियूं आहिनि। कुपेरी लफ़्ज़ जी माना ते ईंदासीं। कुपेरी लफ़्ज़ मां मुराद आहे ॾुखी वाट, ख़राब रस्तो, उबती राह, अणांगी राह। याखणी चइजे त ख़राब चाल या कुलछड़ाई या बेराही, गुमराही या गलत रस्तो। घण माना लफ़्ज़ आहे। ईंदासीं सिटवार समझाणी ते। कुपेरीअ में पेर कहीं पातो पेरिए। हिन उबती राह में कंहिं वरली कंहिं पांधीअड़े पेर पातो आहे। जियां मुंझण माण्हूअ सजण तिहाई सेर। जिते माण्हू मुंझी पवन तिते ई प्रिय जो पेचरो आहे। उन भू संदो भेर कोड़न मंझां को लहे। उन भूए जो उन विलायत जो पतो किरोड़न मंझां को मस थो लहे। अचो त शाह साईं जे बैतन आयतुन ऐं नसीहतन खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन ते अमल कंदे सही वाट, सुठी वाट ते हलूं। जी लतीफ़ साहिब।